पड़ी रे। अच्छा खत हाँ काय जो दई मुझे मुड़स जो अच्छा जीव मेरे में फाओ फाकी बनी हाँ कितना आयो थई लंदन मां। हाँ लंदन मां। अच्छा मुझसे लुंडो ओ छोलो कल ॾिठोई हीअं जो गरम हवा लॻे हे पासो साड़ियो वञे ईमान सां वरी जो हेॾा हवा लॻे शुक जो घर में चाली आहे पियो लुॾियो सां हे लोड ॿधियो पे लुॾियुसि अच्छा खत आहे हुते कर ॾिसूं था हे खत हुॼ हेतिरो असां उठ अञा उठ पढ़ी छॾिया हे खत अच्छा होॾे छा कंदो आहे उते फैक्ट्री अथसि। वॾी ॻाल्हि आहे फैक्ट्री हिते कमाइण ओॾे वियो आहे क़ुर जो कसम तूं मुंहिंजी माई हुजी तूं खटे मथां खटे हेठि अलाह सां वॾी ॻाल्हि आहे निभाॻो अथसि अच्छा माशाल्लाह माशाल्लाह खटा या रबड़ा हाँ लिखे थो जल्दी बता। धक्का छो थी करी पढ़े ना कोई ये मेरे जो तो पढ़ा जा अल्हम्दुलिल्लाह नजर कौन दो जैसा तो अंधो आया जा दिशे मदीना दिशा में ना अल्हम्दुलिल्लाह ये याकूद जल्दी बता ना भला। वाह धरो बैठो अल्लाह मुल्कुन देखे तो मुझे माशाल्लाह माशाल्लाह घना बार अथव बस मुर्गिया टे मां कुरान शादी के दर्शन जा दर्शन हाँ ईमान है मुर्गिया टे बार तमी को थे मुर्से में हाँ लिखे तो मुझे अगते भी पढ़ना भला। पढ़ा तो छोटी चीज है लफ्ज़ के समझो तो ओके इन्हें में चाचा लिखे ला मुख्य की खबर में पढ़े लो तो पता खबर आना है। हाँ सच्ची यो भालो लिखे पर कुछ तो लिखे लो इन्हें में स्टोरी लिखे ला इन तेरे पन्ने में टीवी फिर जू ही जू हाँ मुझे एतरो नवाब जो पुटो पाण छो न बैठ आयो पाण परिया नहीं करे कौन अच्छी सके पर थोड़ा बेचड़ो हन दिमाग कम करे बेचड़ो हन ॾिसी काती झोलो केंदो आहे सजो हेठा मथा जल्दी करना भला पकड़ो पियो तक न करे हाँ खत को ऊपर तो सुबह तो पी है को तो बाहर मुल्क जो पन्नो है ना एडो कुरान दिल के खाई छजा हाँ लिखे तो मुझे मिठड़ी पढ़ना भला थोड़ा है पढ़ा जा बाकी छाप दो क्या आ मुझे आ मिठड़ी आ केनेरी पढ़ना भला दिमाग आई दे ये दिमाग आज में था कुछ पता कि कलाक से थे दिसी में ना जो कर अन्य कलाक थी नहीं कलाक में जाती चलाए पढ़ना जल्दी भला भाई जी ने भाई ने मां को छोड़ा वो हलल पढ़ाना जल्दी कर एक सवाल भी सीट है अल्लाह चली ये शुक्र करे मां आयो जो पढ़ी तो देखा तो न त केरे दे पढ़े नहीं करे कोने वो सजे को एक को माई पढ़ा तो चिबरी तंग न करे मोते भादो भाऊ जल्दी कर पढ़ छा जाई भाऊ छो मुझी फैन फौज मारे भी जा कहते में भाऊ दी मैं को सारे बोना उठ 100 ट्रको मां साथ तो आटे में वट तो भाई हल में साथ पढ़े दे तीर ना हो क्या मां साथ रहो रात कुकुर करता काफी करता भाजो घर क्या जो चाल खेलन में ओ मुझे जिगले में लड़ा बाबा चाहते ओ मुझे जिगले में लड़ा री अम्मा तो ओ
थी रोई तू छला तो रोई मां बड़े चार्ज पियो कया पाण खे छो जाने वॾा मरिया लिखिया छो पर शेर हिकिड़ो ॿुधाए बुदा हींअर मूं ताज़ो सां तोखे थी ठाहियो थो लिखे थो शेर थो चवे दूर से देखा हाय हाय छोरी कुही छड़ी कतला दूर से देखा तो लड़की बाल बना रही थी करीब जाके देखा तो कुटी पूछ ला रही थी शेर कीअं लॻी अल्लाह ने भला पढ़ी देना पढ़ी दे असांखे ख़्याल ई कोन्हे हिन हा लिखे थो मुंहिंजी प्यारे अॼु ॾींहं खां पोइ तूं कंहिंजे जे हवाले छा हिन लिखियो को मुंहिंजो पीउ लिखियो आहे छा नहीं सही पढ़ ना तू अच्छा वकर आहे न हीअं करे हीअं लफ़्ज़ लिखियल आहे न इहो हीअं जो हीअं लफ़्ज़ कहिड़ो आहे अल्लाह मूंखे कहिड़ी ख़बर तू पढ़ ना हीअं वरी हीअं लिखियल आहे हा इहो लफ़्ज़ कीअं सम्झ में अचे इहो जेको हीअं करे हीअं इहो लफ़्ज़ कहिड़ो आहे अल्लाह जे जेको हीअं छिकियल आहे न वॾी ॻाल्हि आहे लिखे थो दादी वो मुझे मित्री यो मां बजा मुझे पति है अलग ही वो कटी धोन लानी है मेरे छात्र वो मुझे बाबा अल्लाह का आज लिखा बहुत तू चढ़ी थी या माई छो तू को टेंशन न कर मां वेठो घर में अथव सब कुछ छा सोलर हाँ वो सोलर जो कोन लगो पियो मचे जी अरे मुझे पढ़ ना भला जल्दी ठक्को ने हरी जिबरी वो तो पढ़ी छो ना तो चाहे तो घंटा सा बजाई जा एकरा पढ़ी दे बे दिमाग खाएंगे खत पढ़ी हो जाए पर थोड़ो भला पढ़ी देना थोड़ो वेचरो हर तो सही दिमाग अल्लाह माशाअल्लाह मां जा सॼी उमिरि वेचरो हो पर हो अचे थो कुझु छा कुछ वो न चल हाँ वो थी वञे ठुमको हिकिड़ो ठुमको लॻायूं तूं मां खत पोइ थो पढ़ी जाए खत पढ़ी ॾींदो हल चली बाहे गोॾे जहिड़ा खत पढ़ा अलाह जो कसम हा हाणे हीअं कर तूं हेॾां पढ़िया वर खणी बीह हेॾां मां तो गोॾ वधी बीहां कम खे बचूं था